अल्लाह के हबीब खान ने मन जहां छोड़वाना न खानी दो न पियनी दो न उठने की कमी दोई न हलन घुमनी दो छोड़वाना जिए की दो दिए कंगा घर घर जो नो नो खुदा ठाए बेटा पैजा खेड़ा झगड़ा खत्म थींदा पर एतिरे क़दुरु माण्हू ज़ालिम थी विया जो कई न्याणियूं ज़िंदा ज़िंदा खता खुणी उन में पूरे छॾियूं माउ पीउ जो अदब कोन हो बोलो नाम रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयो जंहिं कलमो पढ़ायो असांखे दीन इस्लाम अता फरमायो मुंहिंजे हबीब खे ई मदीने जे ईंदा जेके रात रहा उहे मस्जिद जा इमाम जेके ज़ाल हुआ उहे मुल्कनि जा बादशाह थिया मुझे हबीब अहिड़ो सबक ॾिनो जो हज़रत सलमान फारसी रज़ी अल्लाह ताला मदाइन शहर जो गवर्नर साईं घर मां पंहिंजे ऑफिस पियो अचे त हिकिड़े माण्हू ॿाराणी खे सम्झो त को मज़दूर आहे सो सामान जी बोरी हुनजे कुल्हे ते हुई सो साईं सलमान फारसी खे चई त खणी फिलाने दुकान ते पुॼा जेका मज़दूरी छुटी मां साईं उहा बोरी कुल्हे ते खणी जॾहिं शहर जी बाज़ार मां गुज़रियो त हर को माण्हू अची बि सलाम करण लॻो अस्सलामु अलैकुम या अमीरुल मोमिनीन अस्सलामु अलैकुम या अमीरुल मोमिनीन उते हिन जा वार बीठा त जंहिंखे मज़दूर सम्झो आहे उहो त हिन शहर जो गवर्नर मुंहिंजे बाबू जी सभु खे अहिड़ो त सिखिया जो सुभाणे अल्लाह ॿिया फ़ख्र वधाए ख़तमु जेके माउ पीउ खे न सुञाणंदा उहे माउ पीउ खे ॿेड़े पवण लॻा जेके भेण खे कोन सम्झंदा उन्हनि में भेण जी सुञाणप अची वई वॾे भाउ जी सुञाणप अची वई नंढनि ते रहम करणु अची वियो वॾनि जो अदब सिखण लॻा जेड़ो हाल हबीबा
कबूल फरमा। मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने अल्लाह ने हबीब फरमाया सऊदी हुकूमत जो उसूल आहे जेकॾहिं पाकिस्तानी या ॿियो आहे जेको मरी हो सो जेकॾहिं वापसि खणी था वञनि आहे तव्हांखे त इजाज़त ॾींदा पर हिते जेको पहुचायो हिते जो मरी वियो सऊदीअ जो उसूल ई न आहे जो हुनखे वापसि सिर्फ वाहिद साईं मंजूर हुसैन मदनी हुयो जंहिंजी वफ़ात खैरपुर में थी सऊदी अरब वारनि स्पेशल इतिहाद मोकिलियो जेको साईं जो जनाज़ो खणी जन्नत में वञनि इहो वाहिद इंसान चए मौलाना मंजूर हुसैन मदनी खैरपुर में साईं के आस्थाने ते वियुसि उते साईं जी तस्वीर लॻल मूं त सिर्फ़ साईं जो फोटो ॾिठो त मुंहिंजा वार बीह अहिड़ो गुज़ारो वाह जी पग वाह जो चहिरो आहे वाह जी दाढ़ी प्यारा मुस्लमान भाइयों पंहिंजे मुल्क जो गुज़ारे सदन जाओ उनखे ख़बर पई त साईं मौलाना मंजूर हुसैन मदनी खैरपुर सिंध आयो वो हुन दावत कई
इस्लाम वारो असांजी दावत खाओ छो त उते जेके पाकिस्तानी वेंदा अॼु बि साईं जो कोन्हे साईं जा पुट उते मौजूद आहिनि आओ बगलो ॾिसी आयो ख़िदमत कंदा आहिनि महिमान या साहब चयो इस्लामाबाद जो असांजी दावत क़बूल कयो साईं फरमायो हिकिड़ी शर्त ते ईंदुसि तूं इस्लामाबाद जे कई होटल में मुझे मदीने वाले साईं जो मीलाद उनमें आलिम घुरा नातखान घुरा पर हिकिड़े शर्त अञा हिकिड़ो शर्त त उन मीलाद जो जेको बि ख़र्च ईंदो उहो मां या साहब वाले साईं ईंदो कोन तुंहिंजे करे जेको चवे थो मञो के नमूने अचे उन्हनि दावत क़बूल कई स्पेशल होटल में साईं जो मीलाद शरीफ रखियो साईं मौलाना मंजूर हुसैन मदनी रहमतुल्लाह अलैह इहो दौर सस्ताई वारो दौर महफ़िल थी खाधो पीतो हलियो हेॾां जनरल कर्नल वेठा हेॾा साईं वेठो बेरो होटल जो मिल चुकिया उन दौर में से अब्दुल कादिर 12.5 लख उन दौर 12.5 लख साईं कहिड़ी सदरी पहले ॾाढी सियासा फिल्म पढ़ी वरी ॿिए हिकिड़े जनरल या कर्नल जे न्याणे खिलियो जी त साईं सम्झो हूंदो त को 12,000 जो 3,000 जो बिल हींअर 12.5 लख त साईं मौलाना मंजूर हुसैन ॿुधी हीअं हथ विझंदा लख लख जूं दस्तियूं ज़िया जी झोली में विछाए जॾहिं 12.5 लख पूरा थिया यादि कयो त साईं बस साईं फरमायो या साहब तुंहिंजे दिशा में सर्व इस्लामाबाद जी कोशिश बेकुर में पैसो आहे अञा तूं मुस्तफ़ा जे फ़क़ीर जी दौर करे थी कान्हे का असां फ़क़ीरनि खे रसूलुल्लाह जी ज़ात छा छा ॾिनी हे त 12.5 लख 12.5 करोड़ हुजंदा तोखा उधार कोन घुरा हा मदीने वारो साईं वेठो मुंहिंजा प्यारा मुस्लमान भाइयो अंदाज़ो लॻायो अल्लाह पाक पंहिंजे हबीब खे सभु कुझु अता फरमायो आहे अल्लाह पाक ॿिन्ही जहाननि जूं वातूं ॾेई छॾियूं आहिनि मिल्लतुल अर्श इला तहत अल्लाह से फरमाया मुझे हबीब के हदीस